अल्लाह ताला हिन आयात मुबारक जे अंदर काफ़रनि जे बहाननि जो तज़किरो कयो आहे। उहे काफ़िर ईमान आणण खां लवाइण जे लाइ पिया बहाना कंदा हुआ। कॾहिं कॾहिं क़यामत जो इनकार कनि, कॾहिं चवनि त असांजे मथां मलाइक छो न नाज़िल कया विया, ऐं कॾहिं एतिरा त बहाना कयूं, एॾो वॾो बहानो जो चवण लॻा रब ज़ुल जलाल पाण असां वटि अचे। औ तातिया बिल्लाहि वल मलाइकतु कबीला। ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तव्हां वाकई अल्लाह जा सच्चा रसूल आहियो, अल्लाह पाण अचे असांखे चवे त फिलाना फिलाना तूं मोहम्मद मुस्तफ़ा ते ईमान आण। वल मलाइकतु कबीला, या मलाइक टोला टोला थी करे अचनि जेके असांखे चवनि त पोइ असां ईमान आणींदासीं। ऐं वॾे में वॾो इहो बहानो त रब ज़ुल जलाल खे असां ॾिसूं। हालांकि दुनिया जे अंदरि रब ज़ुल जलाल खे माण्हू नथो ॾिसी सघे। ख़ुदि हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब ज़ुल जलाल खे अर्ज़ कयो, ए मुंहिंजा परवरदिगार, मां तुंहिंजो दीदार कयां, तुंहिंजो गुफ़्तगू सां दिली सुकून ऐं इत्मीनान में मिलियो आहे, पर तुंहिंजी ज़ियारत ते अल्लाह रब ज़ुल जलाल फरमाए सलन तरानी, ए मूसा तू मूंखे हरगिज़ ॾिसी न सघंदे। वलाकिन इंजुर इलल जबल फ़इन इस्तक़र्र मकानहु फसौफ़ तरानी फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन व खर्र मूसा सइक़ा फलम्मा अफ़ाक़ क़ाल सुब्हानक तुब्तु इलैक व अना अव्वलुल मुस्लिमीन। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फरमायो, ए मुंहिंजा नबी, मां पंहिंजे नूरानी तजल्लियात जो इज़हार जबल ते कयां थो। जेकॾहिं जबल पंहिंजी जाइ ते बीह वञे त तूं मूंखे ॾिसी सघंदे, मुंहिंजी ज़ियारत करे वठंदे। फलम्मा तजल्ला रब्बुहुल जबल, जॾहिं अल्लाह ताला नूरानी तजल्लियात जो इज़हार जबल ते फरमायो, जबल टुकड़ा टुकड़ा थी वियो, रेज़ा रेज़ा थी वियो, ईअं थी वियो जीअं सुर्म, पाण बि बेहोश थी वियो। फलम्मा अफ़ाक़ क़ाल सुब्हानक तुब्तु इलैक व अना अव्वलुल मुस्लिमीन। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम होश में आयो कि ए मुंहिंजा परवरदिगार, तुंहिंजी ज़ात पाक आहे, मां पहिरियों फर्मा बरदार। वरी अहिड़ो सुवाल न कयोसि। उहो त अल्लाह जो नबी हुयो, अल्लाह सां हम कलाम थींदो, पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं काफ़िरनि इहो बि बहानो कयो, अल्लाह खे ॾिसूं। अल्लाह ताला फरमाए ला तुदरिकुल अबसार व हुव युदरिकुल अबसार व हुवल लतीफुल ख़बीर। ये दुनिया जो अखियूं अल्लाह जे ज़ात खे ॾिसी नथियूं सघनि, पर रब ज़ुल जलाल समूरनि खे ॾिसे थो, छो त रब ज़ुल जलाल बारीक बीन ज़ात आहे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे ज़ात जो दीदार थींदो। अल्लाह ताला फरमाए काफ़िरनि तकबुर कयो, ऐं अहिड़ो वक़्तु ईंदो जो अल्लाह जा फ़रिश्ता नाज़िल थींदा। जो हज़रत इब्न अब्बास जो कौल आहे, क़यामत जो ॾींहुं थी पवंदो, ही आसमान फाटी पवंदो, और पहिरें आसमान जा मलाइक हेठि लहंदा। जॾहिं महशर जो ॾींहुं थी पवंदो, सभु इंसान, सभु जिन, इहे हैवान जानवर सभु हूंदा, जंहिंखे चयो थो वञे यौम तलाक़, नंढी तास, मुलाक़ात जो ॾींहुं। जॾहिं पहिरियों आसमान फाटी पवंदो, पहिरें आसमान जा मलाइक सभु लहंदा, ऐं उहे इंसान खां तमामु घणा। ॿिए आसमान फाटी पवंदो, ॿिए आसमान जा मलाइक, टियों आसमान फाटी पवंदो, टे आसमान जा मलाइक, चौथों आसमान, पंजों आसमान, चौहों आसमान, सतों आसमान,
जंहिंखे फलकुल अफलाक चयो थो वञे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला फरमाए 7 ई आसमान फाटी पवंदा, 7 आसमाननि जा मलाइक महशर जे मैदान ते लहंदा ऐं अल्लाह जो अर्श, जो अल्लाह जे अर्श खे खणंदड़ 8 मलाइक, अल्लाह जे अर्श खे खणंदड़ 8 मलाइक, पोइ उन्हनि 8 मलाइकनि जे विच में हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो एॾा ताक़तवर मलाइक आहिनि, एॾा त वॾा मुक़र्रब ऐं वॾा मलाइक आहिनि जो पेरनि जे तरीअ खां वठी टिड़ियुनि ताईं 500 साल जो मुफ़ासिलो। हज़रत इब्न अब्बास जो कौल, टिड़ियुनि खां वठी पिनियुनि ताईं 500 साल जो मुफ़ासिलो, पिनियुनि खां वठी गोॾनि ताईं 500 साल जो मुफ़ासिलो, गोॾनि खां वठी दुन ताईं 500 साल जो मुफ़ासिलो, दुन खां वठी सीने ताईं 500 साल जो मुफ़ासिलो, सीने खां वठी नक ताईं 500 साल जो मुफ़ासिलो, नक खां वठी वरी मथे ताईं 500 साल जो मुफ़ासिलो। 8 मलाइक अल्लाह जे अर्श खे खणनि था ऐं उन्हनि 8 जी ज़ुबान ते सुब्हानल मलिकिल कुद्दूस, सुब्हानल मलिकिल कुद्दूस जा अल्फाज़ आहिनि। सुब्हानल मलिकिल कुद्दूस, सुब्हानल मलिकिल कुद्दूस। बाज़ मुफ़स्सिर फरमाया उन्हनि मां जेके 4 फ़रिश्ता ऐं 4 मलाइक आहिनि उन्हनि जे ज़ुबान ते ही अल्फाज़ हूंदा सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व लकल हम्दु अला इल्मिक बाद कुदरतिक। 4 मलाइकनि जे ज़ुबान ते इहा अल्लाह जी तारीफ़ हूंदी, बाक़ी जेके ॿिया 4 मलाइक हूंदा उन्हनि जे ज़ुबान ते लफ़्ज़ हूंदा सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व लकल हम्दु अला अफ़्विक बाद कुदरतिक। वहद इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं बाज़ मुफ़स्सिर था फरमाइनि अल्लाह जी ज़ात पंहिंजे अर्श समेत महशर जे मैदान ते लहंदी, इंसाफ़ वारी ताराज़ रखी वेंदी, इंसाफ़ थी पवंदो। यौम तशक्ककु समाउ बिल ग़माम व नुज़्ज़िलल मलाइकतु तनज़ीला। जो अल्लाह ताला वरी ॿी जाते फरमायो यौम नत्वी समा कतई सिजिल लिल कुतुब, असां आसमान खे ईअं वेढ़े छॾींदासीं जीअं दस्तावेज़ जा पन्ना हूंदा आहिनि, आसमान चीरजी पवंदो, मलाइक नाज़िल थी पवंदा। औ ताती बिल्लाहि वल मलाइकतु कबीला, अल्लाह जी ज़ात पाण इंसाफ़ जे लाइ हेठि फिरंदी। हुज़ूर ने फरमायो मोमिन मुसलमान नेकोकार जन्नती अल्लाह जी ज़ात जो ईअं दीदार कंदा जीअं दुनिया जे अंदरि तव्हां चोॾीअ जो चंड ॾिसंदा आहियो, उनजे ॾिसण में का बि अंबो ई न हूंदी आहे। अल्लाह जे ज़ात जे दीदार जे लाइ का बि अंबो ई न हूंदी। अल्लाह ताला पंहिंजो दीदार जे लाइ फरमाईंदो। इहो अल्लाह जे नेमतुनि मंझि वॾे मां वॾी नेमत, वॾे मां वॾी नेमत क़यामत जे ॾींहुं इहा हूंदी। अल्लाह ताला इन आयात में इन काफ़िरनि जे बहारनि ऐं ॿिनि ॻाल्हियुनि खे बयानु फरमायो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लज़ीना ला यरजून, ऐं चयो उन्हनि माण्हुनि ला यरजून लिक़ाअना जेके नथा उमेद कनि असां सां मुलाक़ात जो, लौला उनज़िल अलैहिल मलाइकतु छो न नाज़िल कया विया असां ते मलाइक, औ नरा रब्बना या ॾिसूं असां पंहिंजे रब खे, लक़द इस्तकबरू अलबत्ता तहक़ीक़ तकब्बुर कयूं फी अनफुसिहिम पंहिंजे नफ़्सनि में, व अतौ उतुवन कबीरा ऐं आकड़ कयूं आकड़ करणु वॾी। उतुवन तरकीब में अतौ जे लाइ मफ़ूल मुतलक़ थो, व अतौ उतुवन कबीरा ऐं आकड़ कयूं आकड़ करणु वॾी। तकब्बुर ऐं वॾाई। यौम यरौनल मलाइकत उन ॾींहुं ॾिसंदा मलाइकनि खे, ला बुशरा न हूंदी ख़ुशख़बरी उन ॾींहुं ॾोहारनि जे लाइ, वयक़ूलून ऐं चवंदा हिजर महजूरा बंदिश लॻायल आहे मज़बूत,
बंदिश लगायल आहे मजबूत। अज जहन्नम जे लाइ इन जे लाइ को छुटकारो कोन्हे। वक़दिमना इला मा आमिलू, वक़दिमना अॻिते थींदासीं असां इला मा तंहिंजे तरफ़ अमल कयूं, मिन अमल को बि अमल फजअलनाहु हबाअ मनसूरा, पोइ कंदासीं असां उन्हीअ खे हबाअ मनसूरा, दज़ उॾाए। उनजे अमलनि जी काई हैसियत न हूंदी। करमाद निश्तत बिहिर्रीहु फी यौमिन आसिफ, सूरह इब्राहिम जे अंदरि अल्लाह ताला फरमायो उन्हनि जा अमल ईअं हूंदा जीअं हवा हुजे, तूफ़ान हुजे, आंधी हुजे, उनजे अंदरि मिट्टी जा ज़र्रात कीअं उॾामंदा आहिनि, उन्हनि जे अमलनि जे अंदरि को बि वज़न कोन हूंदो। जंहिंजे अमलनि जे अंदरि, नेक अमलनि जे अंदरि वज़न हूंदो उहे जन्नत में हूंदा। जंहिंजे अमलनि जे अंदरि कोई वज़न न हूंदो उहे बेकार पिया फिरंदा। तंहिंजे करे अमल जे लाइ इख़लास ऐं सचाई ज़रूरी आहे। असहाबुल जन्नत, जन्नत वारा उन ॾींहुं ख़ैर मुस्तक़रन, भलो आहे उन्हनि जे रहण जी जाइ, व अहसन मक़ीला, ऐं ज़ोर सुहिणो ॿिनि पहरनि जो आराम। मक़ील केलूले मां वरितल आहे। केलूलो चइबो आहे कि मंझंदि जे टाइम ते जेको आराम कजे इनखे चइबो आहे केलूलो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी बि आदत मुबारक हूंदी हुई, केलूलो कंदा हुआ। ऐं हज़रत इब्न अब्बास जो कौल ई आहे, फरमाई जन्नती जन्नत जे मंझंदि जे टाइम ते पंहिंजे हुरन सां गॾिजी कुझु केलूलो ऐं आराम बि कंदा। इन आयत में जो इहा शइ मालूम थिए थी। वो अहसन मक़ीला, ऐं ज़ोर सुहिणो अज़रू मंझंदि जे आराम जे। वयौम तशक़्क़क़ु समाउ, उन ॾींहुं चीरजी पवंदो आसमान ककरनि सां। वनुज़िलल मलाइकतु, ऐं नाज़ुल कया वेंदा मलाइक तनज़ील नाज़ुल करणु। अल मुल्क यौमइज़िन हक़्क़ु लिर्रहमान, बादशाही उन ॾींहुं जी सची रहमान जे लाइ। बादशाही सची उन ॾींहुं रहमान जे लाइ हूंदा। हालांकि रहमान रहमान आहे, अल्लाह पूरी काइनात जे मथां रहम कंदड़ आहे, पर काफ़िरनि ऐं मुनाफ़िकनि जे लाइ इहो उन्हनि जे फ़ाइदेमंद न हूंदो। ये ॿी रिवायत में ईंदो आहे क़यामत जे ॾींहुं ज़ालिम बादशाहनि जा हथ ॿधल हूंदा। अल्लाह ताला उन ज़ालिम बादशाहनि खे फरमाईंदो, लिमनिल मुल्कुल यौम, ॿुधायो त अॼु बादशाही कंहिंजी आहे। तव्हां त दुनिया जे अंदरि पाण खे हर कुझु सम्झंदा हुयो, पर को बि बादशाह अल्लाह जे साम्हूं जवाब न ॾेई सघंदो। अल्लाह फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम, ॿुधायो त अॼु बादशाही कंहिंजी आहे। को बि जवाब न ॾेई सघंदो। अल्लाह रब ज़ुल जलाल पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अल्लाह अकेले क़हार जी बादशाही। इहो आहे ज़ालिमनि जे लाइ अल्लाह जो हुकुम, पर मोमिननि जे लाइ अल मुल्क यौमइज़िन हक़्क़ु लिर्रहमान, बादशाही अॼु सची रहमान जे लाइ। वकान यौमन, ऐं आहे इहो ॾींहुं काफ़िरनि ते इहो ॾुखियो ॾींहुं। वयौम यअज़्ज़ु ज़ालिम, उन ॾींहुं चक पाईंदा ज़ालिम पंहिंजे हथनि। काश असां नेक अमल कयूं हा, कंहिं काफ़िरनि जी, मुनाफ़िकनि जी, शैतान जी ताबेदारी न कयूं हा, ईअं चक पाईंदा पंहिंजे हथनि ते। पोइ इहो काफ़िरनि जो चक पाइण हथनि ते इहो कमु न ईंदो। जीअं रिवायत में ईंदो आहे, उबई बिन ख़लफ़ उक़बा बिन अबी मुईद, उबई बिन ख़लफ़ उक़बा बिन अबी मुईद जे लाइ ईंदो आहे क़यामत जे ॾींहुं पंहिंजे हथनि ते चक पाईंदा, या दुनिया जे अंदरि बि चक पाईंदा हुया। अल्लाह ताला फरमाए क़यामत जे ॾींहुं इहो चक पाइण खे को बि फ़ाइदो न ॾींदो। इहा उनजे लाइ हसरत ऐं अफ़सोस हूंदी। काश जो दुनिया जे अंदरि असां पैगंबर ते ईमान आयो आहे, क़ुर खे पंहिंजो हिदायत वारो किताब सम्झो आहे, असांजे लाइ क़यामत जे ॾींहुं भलाई थी पवे। वयौम यअज़्ज़ु ज़ालिम, उन ॾींहुं चक पाईंदो ज़ालिम अला यदैहि, पंहिंजे ॿिनी हथनि ते। यक़ूल, चवंदो या लैतनी इत्तख़ज़्तु, हाय अफ़सोस वठां हा मां रसूल सां गॾु को रस्तो। या लैतनी, हाय अरमान, हाय अफ़सोस, लैतनी काश जे मां लम अत्तख़िज़ फुलान ख़लीला, न वठां हा मां फिलाणे खे दिली दोस्त करे। लक़द अज़ल्लनी, अलबत्ता की गुमराह कई मूंखे अने ज़िक्र क़ुर खां। ज़िक्र मुंहिंजो मुराद आहे क़ुर। बाद इज़ जानी, तंहिंखां पोइ जो आयो मूं वटि। वकान शैतान, आहे शैतान इंसान जे लाइ ख़ज़ूलन दगाबाज़।
शैतान वॾो दगाबाज़ ऐं धोखेबाज़ आहे, तंहिंजे करे क़यामत जॾहिं पंहिंजे हथनि ते चक पाईंदो। जो अल्लाह काफ़िर जे लाइ फरमाए कुल मूतू बिग़ैज़िकुम, भली तव्हां दुनिया जे अंदरि पंहिंजी कावड़ में मरी वञो, हे बि कावड़ ऐं अफ़सोस में पंहिंजे हथनि खे चक पाईंदा, पर इहो हथनि जो चक पाइण खे कमु न ईंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांखे क़यामत जॾहिं अल्लाह ताला पंहिंजी रहम दिलीअ सां असांखे कामयाबु फरमाए ऐं असांजे मथां आसानी फरमाए। अल्लाह ताला क़ुरान मजीद मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िर दावाना।